ज़हर ज़िंदगी अज करे तू सच गलाए थी तो असां तोखे माफ़ करे छॾींदासीं ऐं तोसां मां इहो बि वाइदो थो कयां त तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी तू पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारीजां। ओठो शतरंज जो वॾो खिलाड़ी आहे, उन जो पहिरियों वार प्यादे ते कॾहिं बि कोन हूंदो। उन जी नज़र सिर्फ़ ऐं सिर्फ़ बादशाह ते हूंदी। यार ॻाल्हि ॿुध, असांखे हाणे चौकी ॾियणी पवंदी। यार परावन घरनि जी केसी ताईं चौकी ॾींदासीं? जेकॾहिं भाॼई मीरा तोसां राज़ी थिए थी न, उनखे खणी हली कोर्ट में पेश कंदासीं, मसलो ई ख़तम। तो जो साह न वञे कुछ भी कोन थींदो। जेकॾहिं कुछ भी न थींदो पोइ मीरा के अंदर कमरे में छो पे सुमारी? लाली इत्तफ़ाक़ पुछी न ईंदो तो पोइ मां भी इन इत्तफ़ाक़ जे खौफ़ खां अंदर सुम्हा पई। भाॼई तूं ऐं अदा अंदर वञी सुम्हो, मां थी ॿाहिरि सुम्हां। ओठे जी इहा मजाल जो गफ़ार खान जे साम्हूं थी बीठो आहे, हाणे उनखे पंहिंजी औकात ते आणो पवंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।